वाक़ियो ईअं थियो सुबुह सवेर असां इहे मंचर शाह ते रेड थी पुलिस जी, जंहिंमें असां अंदरि अञा मंचर शाह पहुतासीं त मुख़ालिफ़ दुर खां असांजे डायरेक्ट फायरिंग हली, जंहिंजे नतीजे में असांजा पुलिस जवान कुझु अंदरि फाथल बि हुया, कुझु ज़ख़्मी बि थी पियासीं। बक़ाया अञा हुते मुक़ाबिलो हले थो, काई ख़बर न आहे पोइ हिते पोज़ीशन अलाए छा आहे। कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि? इहो सर मूंखे पाण अञा ख़बर न आहे, मां अकेलो ज़ख़्मी आहियां। बाक़ी हिते मां आयुमि त हिते मूंखे ॿुधाया त ॿ ॼणा ॿिया बि ज़ख़्मी आहिनि। पोइ DSP साहिब जन अलाए ॿिया आहिनि, भई एतिरो ख़बर पियो त DSP साहिब बि ज़ख़्मी आहे ऐं मैडम साहिब बि ज़ख़्मी आहे, उनजो बि ॿुधुमि। बाक़ी मां पाण उन्हनि खे न ॾिठो आहे अञा ताईं। कहिड़े थाणे जी हद में इहो मुक़ाबिलो थियो आहे? इहो सर स्टोरगंज जे थाणे जी हद में, मंचर शाह ताज CNG जे पोयों। ऐं छा ॾोहारी को मारिजी वियो आहे इतला आहिनि? इहा ख़बर न पियो सर, मां पाण इंजर्ड हुयुमि, हिन जे लाइ मूंखे बि दोस्त खणी आया हॉस्पिटल, पर मूंखे इहा मालूमात न आहे त ॾोहारी मरी वियो आहे या न, इन ॻाल्हि जो मूंखे कंफर्म न आहे। बाक़ी पुलिस जे थ्रू ॿुधाए त असां पुलिस वारा इंजर्ड आहियूं हिन टाइम। बाक़ी ॾोहारियुनि जे बारे में मालूमात मूंखे कोई कोन्हे।